हाशिर 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 जोर ना मिला हाशिर तां ते छला आया हो सर पबजी के नौकरी उठाने पर क्या नौकरी है मिली कौन पबजी तो करी सर इहा ई नौकरी तव्हांजे लाइ भली आहे सही क्या मौके मिले अल्लाह को वठंदा सॼो ॾींहुं पबजी वेठा खेॾो पशु जो दुकान लगा ना था यार नौकरी आए हासिल मिलियो आहे इंशाल्लाह टिन जगन ते दी है मंसूरी हां वो तो चीनी में रिजेक्ट थियो हां असल में ऐसा कि we will call you later if you are actually they have procedure of about 5 to 8 days therefore they have कुछ भी नहीं लो बस ठीक है और दूर 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 दूर। ओके अच्छा न सिंधी में बि ॻाल्हाए सघींदो असल में यार एंटी करप्शन डिपार्टमेंट भी मूंखे कॉल आई है वो नाइट क्लासेस जी बॉस जी जेको पोइ वीडियो जो इंट्रोडक्शन आहे उन में मुंहिंजो सेटअप ईअं हो त जेको हिते मथे होल्डर ॾिसो था नी मथे हिते मुंहिंजो बल्ब लॻल हुयो बल्ब चवंदा आहिनि बल्ब इन होल्डर में मुंहिंजी हिकिड़ी लाइट लॻल हुई ऐं हिन दरी ते जेका मुंहिंजी हिकिड़ी फोन पई हुई जेका मूंखे शेडो ॾिए पई फेस ते ऐं हिते मां बीठो हुउसि हिते बिल्कुलु हिते बीठो हुउसि पर अॼु थोरी ट्रेनिंग कयूं मां जो जेका हिते लाइटिंग आहे उहा डायरेक्ट फेस ते पवे त थोरो न सही अचे फेस पे लाइटिंग जो जेको डायरेक्शन हुयो इनसाइड हुयो हाणे डायरेक्ट फेस सां पवंदो इन जे करे जेका आहे न हाशिर साहिब मूंसां हेल्प कराई मुंहिंजे कुलनि ते चढ़ी करे हेॾा लाइट पटे करे ऐं हिते लाइट हणी आहे तो थोरो थोरो सही थी वेंदो सेटअप बिल्कुलु सफ़ा जुगाड़ आहे छाकाणि न हुजण खां हुजणु थोरो बहितर आहे लाइटिंग वॾो इफेक्ट कंदी आहे वीडियोज़ में वठी जा पराठा कयूं चो टाइम हींअर घणो थियो एग्जैक्ट ॿुधा एग्जैक्ट 7 शाम जा वो तो घणो आहे टाइम इरशाद साईं जी चाहिए तो असांखे नाश्तो कराए पोइ वञूं छो जो अॼु मां सवेल उथियो आहियां टाइम बि आहे मुंहिंजे करे हींअर वञां थो खीर वठण ऐं ॿ पराठा साहब असांजो फ्लैट जेको आहे न चौथी मंज़िल ते आहे मतलब ईअं ई थकिजी था पऊं असां लही चढ़ी त खीर त ॾिजांइ 30 जो पराठा भी वरता बाद में याद आयो तो मो असां वटि मथे ते पती कोने पती हुई कोन जिन लाइ हाणे सब दुकान भी बंद आहिनि 7 था थियनि कराची जा दुकान केॾो खुलियल हूंदा पोइ पठान खे चयमि 10 था वठ तूं पंहिंजी होटल मां जेका पराठा वरितमि उनखे चयमि 10 था ॿिया बि वठ मूंखे पती ॾे एॾो रंग न ॾिनई हमें इजाज़त नहीं है ये देने की वो देखो कहीं पे शॉप खुला होगा अबे नहीं में गया था होती तो तुझे क्यों बोलता है अबे नहीं दे रहा मैं अच्छा तो नहीं दे रहे तो ठीक है तो मां जो वो खीर जो वो वापस कया शॉप वाले के छका त खीर वापस करे त पो चाय वठी वञा लगी तो त खीर वाले वटि वियुमि उनखे चयुमि भाई खीर वापस कयो ऐं असां नथा वठूं चई छो मां चयो मथे पती कोने का रीज़न त ॾियणो आहे न त हू बि चवंदो छो बाबा मां मथे पती कोने चांहि कीअं कंदा पती मूं वटि आहे वठ न मां चयो पोइ ॾे न सुबह 7 बजे उथियो थी अंग्रेज खे तो पढ़ावई हालत ॾिस फ्रीलांसर अॻ में असां थकिजी पियो हिनखे अॼु ख़राबु थियणो 3rd फ्लोर ते बीठी आहे अचे ई नथी
हाँ साहब 5 बजे फ्री थी वियासीं पंहिंजी जॉब तां उन खां पोइ हाणे 2 किलोमीटर पंधु आहे बलोच ब्रिज ठीकु आहे मां जिते जॉब कंदो आहियां उहा आहे शहीद मिलत रोड ते शहीद मिलत रोड खां बलोच पुल ईंदी आहे उहा आहे 2 किलोमीटर उते मां पंधु वेंदो आहियां जेॾीमहिल सुबुह जो ईंदो आहियां जेॾीमहिल ईंदो आहियां त पोइ बस ते 10 रुपया वठंदी आहे बलोच पुल खां हिते वरी पोइ बलोच पुल खां पोइ वरी एशा भवानी शराय फैसल में 20 रुपया वठंदी आहे सो शाम जो बंदि करे वेंदो आहियां छाकाणि वांदो हूंदो आहे कमु न आहे राति जो वरी पोइ असां फाइबर खे टाइम ॾींदा आहियूं बाक़ी हे 2-3 कलाक मां फ्री हूंदो आहे उन्हनि जे करे 2 किलोमीटर पंधु करे वञणु सिहत लाइ सही आहे वधीक अॻिते हुन बलोच पुल ते जेको आहे मां तव्हांखे ॾेखारींदुमि पंहिंजो व्यू जेको मूं कल्ह ॾिठो ताज़ो ॾाढो वणियो मुंहिंजो न पुल ते बीह करे व्यू ॾेखारींदुमि बलोच पुल ते हलूं था उते तव्हांखे ॾेखारियांसि